सिंधी अदब जी दुनिया में भली कार दोस्तों शामिल क्यों था नाविल इश्क जा 40 असूल जो हिस्सो चौथों। हिकु उस्ताद बगदाद अप्रैल सन 1242 ईस्वी। बगदाद शहर भली शम्स जे अचण के महसूस न कयो हुजे, पर मां उहो ॾींहुं कॾहिं नथो विसारे सघां जॾहिं हू असांजे दरवेशाणी खानका में आयो हो। उन ॾींहुं असां वटि ख़ासि महिमान आयल हुआ। काज़ी साहब पंहिंजी जमायत सां गॾु तशरीफ़ फरमा हो। मूंखे शक हो त उन जी आमद जे पोयां का गरमजोशी न हुई। तसव्वुफ़ खां नापसंदीदगी हुअण करे हिन मूंखे यादि ॾियणु चाहियो त संदसि उकाबी निगाह दर जे ॿियनि सूफ़ियनि सां गॾु असां ते बि आहे। काज़ी साहब वॾो ख़्यालु माण्हू हो, वेकिरो मुंहुं, पेट निकतल ऐं नंढियूं मोटियूं आङरियूं जिन मां हर हिक में क़ीमती मुंडी पातल हुअसि। खेसि वधीक खाइणु न घुरिजे हा, पर मूंखे लॻो कंहिंखे उहो चवण जी हिमत न हुई, संदसि हकीम खे बि न। सुठनि मज़हबी आलमनि जी फ़हरिस्त में हुअण करे संदसि शुमार दर जे बाअसर माण्हुनि में थींदो हो। हिक फ़ैसिले सां माण्हू खे सलाखनि जे पोयां मोकिले थी सघियो या कंहिं नामी गिरामी ॾोहारीअ जो ॾोहो बाआसानी माफ़ कराए पए सघियो। खेसि हमेशह भुजनि वारो कोट ऐं क़ीमती लिबास पहिरियल हूंदो हो। हाकिमनि वारी ठाठ बाट सां हलंदो हो। मूंखे संदसि ॾेखाव वारी हालत पसंदि न हुई, पर पंहिंजे ठिकाणे जी बचाव लाइ मूं पूरी कोशिश कई त हुन सां सुठा तालुकात रखां। असीं दुनिया जे आलीशान शहर में रहूं था। अॼुकल्ह बगदाद मंगोलनि खां भॼंदड़ पनाहगीरनि सां भरिजी वियो आहे। असांखे महफ़ूज़ जॻह फ़राहम कई आहे। तोखे नथो लॻे बाबा ज़मान त बगदाद दुनिया जो मर्कज़ आहे? काज़ी साहब वात में इंजीर विझंदे चयो। बेशक ही शहर हिकु हीरो आहे। मूं एहतियात सां ॻाल्हाइणु शुरू कयो, पर उहो विसारणु न घुरिजे त शहर बि इंसाननि वांगुरु हूंदा आहिनि। उहे बि ॼमंदा आहिनि, नंढपण गुज़ारे जवान थींदा आहिनि ऐं जवान थी आख़िर फ़ना थी वेंदा आहिनि। हिन वक़्तु बगदाद पंहिंजी जवानी जी पछाड़ी में आहे। असां वटि हींअर ओतिरी मिल्कियत कोन्हे जेतिरी हारून रशीद जे ज़माने में हूंदी हुई। जेतोणीकि अञा बि वापार, हुनुर ऐं शाइरी जो मर्कज़ हुअण ते असां फ़ख़्रु करे सघूं था, पर केरु थो ॼाणे त अॼु खां हज़ारें साल पोइ ही शहर कीअं हूंदो। थी सघे थो त हर शइ मटियल हुजे। एतिरी मायूसी। काज़ी साहब ॿिए डूंगे मां खजूर खणंदे गंद अफ़सोस में धोणियो। अब्बासी हुकूमत ग़ालिब थींदी ऐं असीं ख़ुशहाल थींदासीं, पर यकीनन जेकॾहिं असांजे ई विच में रहंदड़ दगाबाज़नि दस्तूर खे न बिगाड़ियो त। इहे उहे आहिनि जेके पाण खे मुस्लमान ॻोठिन था, पर इस्लाम लाइ उन्हनि जो मफ़हूम काफ़रनि जी धमकियुनि खां बि वधीक ख़तरनाक आहे। मूं ख़ामोश रहणु बहितर सम्झो। उहो को राज़ न हो त काज़ी साहब सूफ़ियुनि खे इस्लाम खे इश्तिराकी ऐं मुख़फ़ी मफ़हूम ॾेई ॻोढ़ो बनाईंदड़ सम्झंदो आहे। उन असां ते इल्ज़ाम मुड़ियो त असीं शरीयत ते को ध्यानु नथा ॾियूं ऐं हिन जहिड़नि बाअख्तियार माण्हुनि जी इज़त नथा करियूं। कॾहिं कॾहिं मूंखे ईअं लॻंदो आहे हू बगदाद मां सभिनी सूफ़ियुनि खे लत हणी ॿाहिरि कढंदो। तुंहिंजे सथ संगत बेज़रर आहे, पर तोखे नथो लॻे त कुझु सूफ़ी हद खां चढ़ियल आहिनि? काज़ी साहब पंहिंजी ॾाढ़ी सवारींदे पुछो। मूंखे सम्झ में नथी आयो त कहिड़ो जवाबु ॾियां। शुक्र ख़ुदा जो दरवाज़ो खड़कियो। ॻाढ़े वारनि वारो मुंहिंजो नओं सेखड़ाट शागिर्दु अंदरि आयो। अंदरि अची न मूंखे कन में आहिस्ते ॿुधायो त हिकु सैलानी दरवेश आयो आहे जेको मूं सां मिलण लाइ ज़ोर भरे रहियो आहे ऐं ॿिए कंहिं सां नथो ॻाल्हाए। को मामूली वक़्तु हुजे हा त मां चवां हा त खेसि महिमान खाने वठी वञे, संदसि ख़िदमत चाकरी करे ऐं महिमाननि जे वञण ताईं मुंहिंजो इंतज़ारु करे। जीअं त काज़ी मूंखे मुश्किल में विझी रहियो हो, मूंखे लॻो त दरवेश अंदरि अची दुराई हंधनि जूं सुठियूं सुठियूं ॻाल्हियूं ॿुधाए परेशानियूं दूरि करे सघे थो। तंहिं करे मूं सेखड़ाट छोकिरे खे चयो त उन माण्हू खे अंदरि वठी अचे। कुझु मिंटनि खां पोइ दरवाज़ो खुलियो ऐं सरोपाए कारे वेस में अणॼातल उमिरि जो ॾुबरो ऐं ज़ईफ़ माण्हू अंदरि आयो। संदसि नकु डिघो, अखियूं गहरियूं कारियूं ऐं वार कुंडीदार ऐं वारनि जा छला अखियुनि ते किरी रहिया हुआ। खेसि डिघो कारो जुबो, रेशमी रुमाल ऐं चमड़े जो बूट पहिरियल हो। गिचीअ में केतिरा ई तावीज़ पातल हुअसि। हथ में काठ जो प्यालो हुअसि, जंहिंमें अक्सर करे हिन जहिड़ा दरवेश
पंहिंजी ज़ाती बेहूदगी ऐं आकड़ खे ख़तमु करे नफ़्स खे झुकाइण लाइ ॿियनि जी ॾिनल ख़ैरात क़बूलींदा आहिनि। मूं महसूसु कयो त उहो माण्हू अची वियो आहे जेके मुआशिरे जी अहिड़ियुनि ॻाल्हियुनि ते ध्यानु नाहे ॾींदो त माण्हू खेसि बेघरो सम्झनि था या को फ़क़ीर, कंहिं बि सूरत में खेसि को फ़र्क़ु नथो पए। जीअं ई मूं खेसि दरवाज़े ते तारुफ़ कराइण जे इंतज़ार में बीठल ॾिठो, मूं महसूसु कयो हू मुख़्तलिफ़ हो। उहो संदसि अखियुनि ऐं संदसि मुकमल सरापे ते लिखियलु हो, शाहबलूत जे ॿिज जियां, जेको नासमझ अखि खे त वाजिबी ऐं क़ाबिले ज़ख़म लॻंदो आहे, पर मगरूर शाहबलूत जे वण खे अॻे ई ॿुधाए छॾींदो आहे त खेसि बि हिन जहिड़ो थियणो आहे। हिन बि मूं ॾांहुं अहिड़ियुनि चीरींदड़ निगाहुनि सां ॾिठो ऐं आहिस्ते कंधु लोॾियईं। असांजे ग़रीब खाने में भलीकार दरवेश मूं खेसि भर वारी गदीअ ते वेहण जो इशारो कंदे चयो। सभिनी खे खीकारनि खां पोइ दरवेश वेठो कमरे में मौजूदु माण्हुनि खे गौर सां जांचण लॻो। नेठि नज़रूं अची काज़ी साहब ते बीठियूं। हिकु लफ़्ज़ ॻाल्हाइण बिना ॿिन्ही ॼणनि पूरो 1 मिंट हिक ॿिए ॾे निहारियो। मां ताजुब में हुयुसि त इहे ॿई हिक ॿिए जा मुख़ालिफ़ लॻंदड़ माण्हू हिक ॿिए जे बारे में छा सोचींदा हूंदा। मूं दरवेश खे बकरी जो खीर, मिठा अंजीर ऐं ख़ारकूं पेश कयूं, जेके हिन नरमीअ सां मोटाए छॾियूं। जॾहिं खांसि नालो पुछियुमि त हुन पंहिंजो तारुफ़ कंदे ॿुधायो त संदसि नालो शम्स तबरेज़ आहे ऐं हू बुलंदी ऐं पस्तीअ में ख़ुदा खे ॻोल्हींदड़ हिकु सैलानी दरवेश आहे। ऐं छा तूं खेसि ॻोल्हे सघें? मूं पुछो। जीअं ई दरवेश कंधु धोणियो ऐं ॻाल्हायो त संदसि मुंहं तां हिकु अक्स लंघी वियो। बिल्कुलु, हू हर हंधि मूं सां गॾु आहे। काज़ी साहब तंज़िया खिल सां मुदाख़िलत कई। मां कॾहिं बि न सम्झी सघियो आहियां त तव्हां दरवेश ज़िंदगीअ खे एतिरो अहंजो छो बणाईंदा आहियो। जेकॾहिं ख़ुदा हर हंधि तव्हां सां गॾु हो त पोइ उन जी ॻोल्हा में तूं छो थो रुलंदो वतीं? शम्स तबरेज़ नरमीअ सां पंहिंजो कंधु झुकायो ऐं घड़ी खन लाइ माठ रहियो। जॾहिं हिन ॿीहर मथे ॾिठो, संदसि मुख ते सुकून ऐं आवाज़ धीमो हो, छो त जेतोणीकि इहा हक़ीक़त आहे त हू ॻोल्हण सां नथो मिली सघे, फ़क़ति जेके ॻोल्हींदा उहे खेसि लही सघंदा। सिर्फ़ु लफ़्ज़नि जी रान। छा तूं असांखे उहो थो ॿुधाइणु चाहीं त जेकॾहिं सॼी ॼमार हिकु जाइ ते हूंदासीं त असीं ख़ुदा खे न ॻोल्हे सघंदासीं? इहा बेवकूफ़ी आहे। हर कंहिंखे तो वांगुरु फाटल कपिड़ा पाए रस्ता लताइण जी ज़रूरत नाहे हूंदी। काज़ी सां इतिफ़ाक़ ॾेखारण लाइ सभई माण्हू ज़ोरदार फिकी खिलण लॻा, जीअं माण्हू पंहिंजे बालादस्त जी चापलूसी करण लाइ खिलंदा आहिनि। मां बेचैन थी वियुसि। ज़ाहिर हो त काज़ी साहब ऐं दरवेश खे गॾु विहण वारो ख़्यालु सही न हो। शायदि मुंहिंजी ॻाल्हि ग़लति सम्झी वई आहे। मुंहिंजो उहो मतिलबु न हो त पंहिंजे शहर में माण्हू ख़ुदा खे नथो ॻोल्हे सघे। यकीनन उहो मुमकिन आहे, दरवेश तस्लीम कयो। अहिड़ा माण्हू बि आहिनि जिन कॾहिं बि सफ़र नाहे कयो, पोइ बि उन्हनि दुनिया ॾिठी आहे। बिल्कुलु, काज़ी साहब फ़ातिहाना खिल खिलियो, हिकु कूड़ी खिल जेका दरवेश जी ॿी ॻाल्हि ॿुधंदे ई ग़ाइब थी वई। काज़ी, मुंहिंजे चवण जो मतिलबु उहो हो त पछम वारो कोट, रेशमी कपिड़ा ऐं क़ीमती ज़ेवर जेके अॼु तोखे पातल आहिनि, इहे ई पाए कोई ख़ुदा खे नथो ॻोल्हे सघे। कमरे में ॻोड़ी सांत छांइजी वई। असांजे इर्द गिर्द जा आवाज़ ऐं आहूं मिटीअ में मिलण लॻा। असां सभिनी पंहिंजा साह ईअं रोके रखिया ॼण कंहिं वॾी शइ थियण जी उमेदु हुजे, जॾहिं त अञा छा थी सघियो थी मूंखे ख़बर न हुई। दरवेश हूंदे बि तुंहिंजी ज़बान ॾाढी तेज़ आहे, काज़ी साहब चयो। जॾहिं का ॻाल्हि चवणु ज़रूरी हूंदी आहे, मां चवंदुसि, भली सॼी दुनिया अची मूंखे गिरेबान खां झले ऐं ख़ामोश रहण जो चवे, पोइ बि। काज़ी जे मुंहं में गुंड पइजी वियो, पर पोइ बि नहकर में कंधु धूणींदे चयईं, जीअं तुंहिंजी मर्ज़ी। हर सूरत में तूं उहो माण्हू आहीं जंहिंजी असांखे ज़रूरत आहे। असीं पंहिंजे शहर जे शान शौकत जे बारे में ॻाल्हाए रहिया हुआसीं। तो ज़रूरु केतिरियूं जॻहियूं ॾिठियूं हूंदियूं। छा बगदाद खां वधीक का शानदार जॻह किथे आहे? सभा जी निगाह सां शम्स हिकु हिकु माण्हू खे ॾिसंदे वज़ाहत कई। बगदाद हिकु हसीन शहर आहे, उन में को शक न आहे, पर धरती ते को बि हुस्न दाइमी नथो रहे। शहर बि रूहानी सिफ़तनि ते अॾिया वेंदा आहिनि, कंहिं वॾे शीशे जियां पंहिंजे राहकुनि जी अक्कासी कंदा आहिनि। जेकॾहिं उन्हनि जूं दिलियूं धुंधलाहट जी ईमान विञाईंदियूं त शहर बि पंहिंजो ओज विञाए छॾींदा। ईअं थींदो आहे ऐं ईअं हमेशह थियो आहे।
मां सिर्फ़ु कंध धुणे सघियुसि। शम्स तबरेज़ मूं ॾांहुं ॾिठो। कुझु घड़ियुनि लाइ ध्यानु मूं ॾांहुं करे महिरबान रोशनी संदसि अखियुनि मां लिया पाए रही हुई। मूं उन्हनि नज़रुनि खे पाण ते सिज जी तपिश जीअं महसूसु कयो। हिन माण्हूअ मां कुवत ऐं ज़िंदगीअ जूं बाखूं फिटी रहियूं हुयूं ऐं अंदरि ई अंदरि हू ॿरी रहियो हो, बाहि जे ॻोले जियां। बेशक हू शम्स हो, हिकु सिज। पर काज़ी साहब त ॿिए ख़्याल जो माण्हू हो। तव्हां सूफ़ी हर शइ खे ॾुखियो बणाईंदा आहियो। फ़ैलसूफ़नि ऐं शाइरनि सां बि साॻियो ई मसइलो आहे। एतिरनि सारनि लफ़्ज़नि जी ज़रूरत कहिड़ी आहे? इंसान सादियुनि ज़रूरतुनि सां हिकु सादी मख़लूक आहे। उहा हुक्मराननि जी ज़िमेवारी आहे त संदसि ज़रूरतुनि जो ख़्यालु रखनि ऐं खेनि भटकणु न ॾियनि। उन लाइ शरीयत लागू करण जी घुर्ज आहे। शरीयत हिकु लाट वांगुरु आहे। इहा असांखे बेहद क़ीमती रोशनी फ़राहम करे थी, पर उहो विसारणु न घुर्जे त उहा लाट असांखे अंधेरे में हिकु हंधि खां ॿिए हंधि ताईं पहुचाइण में मदद करे थी। जेकॾहिं वाट जे बजाए असां लाट ते ध्यानु ॾिनो त पोइ उनजो कहिड़ो फ़ाइदो? काज़ी साहब पंहिंजो मुंहुं फेरियो। संदसि मुंहुं लही वियो। मूंखे ॻणती थियणु लॻी। शरीयत जी अहमियत ते उन माण्हू सां बहस करणु अजायो आहे जंहिंजो कमु हुई फ़ैसिला करे सज़ा ॿुधाइणो। छा शम्स उहो नथी ॼातो त हिन दौर में शरीयत मूजिबि माण्हू कंहिं गहरे पाणीअ में ॿुॾी रहिया हुआ? मां सोचे रहियो हुयुसि त कंहिं बहाने सां दरवेश खे ॿाहिरि मोकिलियां। मूं खेसि चवंदे ॿुधो, हिननि हालतुनि में हिकु उसूल लागू थिए थो। कहिड़ो उसूल? काज़ी साहब शाकी लहजे में पुछो। शम्स तबरेज़ सिधो थी बीठो। संदसि निगाहूं कंहिं अणॾिठे किताब मां कुझु पढ़ी रहियूं हुयूं ऐं हुन उचारियो, क़ुरान पाक खे हर पढ़ंदड़ पंहिंजी बिसारत मूजिबि अलॻि नमूने परोड़े थो। बिसारत जूं 4 सतहूं आहिनि। पहिरीं सतही माना आहे ऐं माण्हुनि जी अक्सरियत उनखे पढ़े थी। ॿी बातनी अंदरी माना आहे। टीं बातनि जी बि बातनी माना आहे ऐं चौथी सतह एतिरी त ओनी आहे जो उनखे लफ़्ज़नि में बयानु नथो करे सघिजे। उन करे उहा ॻुझी रहणु ज़रूरी आहे। चमकंदड़ अखियुनि सां शम्स पंहिंजी ॻाल्हि जारी रखी। जेके आलिम शरीयत ते ध्यानु धरनि था उहे सतही माना ॼाणनि था। सूफ़ी बातनी मफ़हूम ॼाणे थो। बातिन जो बातनी मफ़हूम बुज़ुर्ग ॼाणनि था ऐं चौथी सतह सिर्फ़ु नबी ऐं ख़ुदा जा वेझा बंदा ॼाणंदा आहिनि। छा तूं मूंखे उहो पियो ॿुधाईं त हिकु सूफ़ी क़ुरान खे फ़िक़ही आलिम खां वधीक ॼाणे थो? काज़ी साहब अॻियां रखियल प्याले ते आङिरियूं फिराईंदे पुछो। दरवेश जे मुख ते हिकु तेज़ फ़हम ऐं तंज़िया मुर्क पखिड़िजी वई, पर हुन को जवाबु न ॾिनो। ख़बरदार मुंहिंजा दोस्त, जिते तूं आहीं उन ऐं सिधी सईं कुफ़र जे विच में हिकु सनी लीक अथई। जेकॾहिं उन लफ़्ज़नि में का धमकी हुई त लॻे न पियो त उनजो दरवेश ते को असरु थियो हो। सिधो सो कुफ़ुर असुल में छा आहे उहो पुछी हिन थधो साह खणी वधीक चयो, मूंखे हिकु कहाणी ॿुधाइण जी इजाज़त ॾियो। ऐं पोइ हुन असांखे ही कहाणी ॿुधाई। हिकु ॾींहुं मूसा अलैहिस्सलाम जबल वटां गुज़री रहियो हो त हुन उते हिकु रेढार ॾिठो। उहो माण्हू गोॾनि भर वेठो आसमान ॾांहुं निहारे दुआ घुरी रहियो हो। मूसा अलैहिस्सलाम मोहिजी पियो, पर जॾहिं हू हुन जे भरिसां वियो त रेढार जी दुआ ॿुधी हवा से बाख़ता थी वियो। ए मुंहिंजा प्यारा ख़ुदा, मां तोसां एतिरी मुहबत करियां थो जंहिंजी तोखे ख़बर बि न हूंदी। मूं तो लाइ कुझु बि करे सघां थो, एसी ताईं जो जेकॾहिं तूं मूंखे पंहिंजे धन मां सभ खां मतारी रिढ क़ुर्बान करण लाइ चवंदे, मां बिना हिबक जे उनखे क़ुर्बान कंदुसि। उन जी सजी ठाहे उन जे पुछ जे तेल मां तो लाइ मज़ेदार चांवर ठाहींदुसि। गौर सां ॿुधंदे मूसा अलैहिस्सलाम रेढार ॾांहुं रुजू थियो। उन खां पोइ मां तुंहिंजा पेर धोईंदुसि, तुंहिंजा कन साफ़ कंदुसि ऐं तुंहिंजूं जूअं कढंदुसि। मां तोसां एतिरी मुहबत करियां थो। घणो ॿुधण खां पोइ मूसा अलैहिस्सलाम इल्तिजाऊं कंदड़ रेढार जी दुआ में रुंडक विधी। बस कर जाहिल इंसान, तूं छा थो सम्झी त तूं छा करे रहियो आहीं? ख़ुदा चांवर खाईंदो आहे या वटसि तोखां धोअण लाइ पेर आहिनि? इहा का दुआ आहे? इहो त सिधो सो कुफ़ुर आहे। घबराहट ऐं पेशानी मां रेढार हर हर माफ़ियूं घुरियूं। उन ॾींहुं मूसा अलैहिस्सलाम खेसि केतिरियूं ई दुआऊं सेखारियूं। पोइ उन माण्हू ख़ुशि थींदे पंहिंजी वाट वरिती। पर उन राति मूसा अलैहिस्सलाम हिकु आवाज़ु ॿुधो। उहो ख़ुदा जो आवाज़ु हो। ए मूसा, तो छा करे छॾियो?
तो उन ग़रीब रेढार खे दॿायो ऐं उहो काथो बि न लॻायई त हू मूंखे केतिरो अज़ीज़ हो। भली हू सही शयुनि खे सही नमूने न पियो चवे, पर संदसि दिलि साफ़ ऐं नियत ख़ालिस हुई। मां हुन मां ख़ुशि हुयुसि। संदसि लफ़्ज़ भली तो लाइ सिधो सौं कुफ़ुर हुजनि, पर मूं लाइ इहा मिठड़ी गुस्ताखी हुई। मूसा अलैहिस्सलाम खे यकदमि पंहिंजी ग़लती जो अहसासु थियो। ॿिए ॾींहुं सुबुह साजिर हू जबलनि ॾांहुं उन रेढार खे ॾिसणु वियो। इन दफ़े बि खेसि दुआ कंदे ॾिठईं, पर हिन दफ़े हू ॿुधायल तरीक़े सां दुआ घुरी रहियो हो। सही नमूने दुआ घुरण जे ख़्याल जे करे हू दुआ में हिबकी रहियो हो, पर अॻे जोश ऐं चाह खां ख़ाली हो। पंहिंजे कीअ ते पछताईंदे मूसा अलैहिस्सलाम रेढार जी पुठी ठपींदे चयो, मुंहिंजा दोस्त, मां ग़लति हुयुसि, मूंखे माफ़ कर। पंहिंजे तरीक़े सां इबादत कंदो रहो। इहा इबादत ख़ुदा जी नज़र में अणमई आहे। उहो ॿुधी रेढार अजब में पइजी वियो, पर तोड़े जो हिन लाइ आसानी थी वई हुई। हू कॾहिं बि पंहिंजे अॻे तरीक़े ॾांहुं न वरियो, न ई न मूसा अलैहिस्सलाम जूं सेखारियल दुआऊं पढ़ियूं। हाणे ख़ुदा सां ॻाल्हाइण जो हिन हिकु ॿियो तरीक़ो ॻोल्हे लधो हो। पंहिंजे नासमझ अक़ीदे मां हू मुतमइन ऐं ख़ुशहाल हो। हू उहो मरहलो पार करे पंहिंजी मिठड़ी गुस्ताखी खां मथां थी वियो हो। उन करे ॾिस, माण्हू ख़ुदा सां कहिड़ी रीति ॻंढियल आहिनि, उन्हनि ते राय न ॾे। शम्स पछाड़ीअ में चयो, इबादत करण जो हर कंहिंजो पंहिंजो तरीक़ो आहे। ख़ुदा असांजे लफ़्ज़नि खे नाहे ॾिसंदो, संदसि निगाह असांजे क़ल्ब ते हूंदी आहे। ॾण रीतनि ऐं रस्मनि सां को फ़र्क़ु नथो पए, पर असांजी बातनी परहेज़गारी माना रखे थी। मूं काज़ी साहब जे मुंहं ॾांहुं ॾिठो। बज़ाहिर शांत ऐं पुर एतमाद लॻंदड़ चहिरो अंदरां केतिरो बेज़ार हो, उहो मां साफ़ ॾिसी सघियुसि थी। साॻिए ई वक़्तु हिकु चालाकी ऐं तेज़ फ़हम माण्हुनि वांगुरु हिन अटकल करे हिकु ढोंगी सूरत पैदा कई। जेकॾहिं हू शम्स जी कहाणी ते रद्द अमल ज़ाहिर करे हा त संदसि ॿियो क़दम शम्स जी गुस्ताखीअ ते खेसि सज़ा ॾियणु हुजे हा। उन सूरत में मामला वधीक ख़राब थी वञनि हा ऐं हर माण्हू खे इहा ख़बर पइजी वञे हा त हिकु आम दरवेश इज़त माब काज़ीअ जे मुंहुं मना थियो आहे। उन करे हुन उहो ढोंग करणी बहितर सम्झो त परेशानी जी का ॻाल्हि न हुई ऐं ॻाल्हि खे उते ई छॾिजे। ॿाहिरि लहंदड़ सिज मां ॻाढ़े रंग जी मुख़्तलिफ़ क़िस्मनि जी किरणनि आसमान ते फैलियल ककरनि मां निकिरी खेसि सजाए रखियो हो। थोरी देरि में काज़ी साहब कंहिं अहम कम जो बहानो करे उथियो। मूं कंध जो हल्को इशारो कंदे ऐं शम्स तब्रेज़ ते सर्द निगाह विझी हू ॿाहिरि निकितो। संदसि माण्हुनि बि ख़ामोशी सां हिन जे पोयां हलणु शुरू कयो। मूंखे डपु आहे त काज़ी साहब तोखे एतिरो पसंदि न कयो। सभिनी जे वञण खां पोइ मूं खेसि चयो। शम्स तब्रेज़ मुस्कुराईंदे पंहिंजी पेशानी ते आयल वारनि में आङिरियूं फेरणु लॻो। उहो सभु ठीकु आहे। मां माण्हुनि जी नापसंदीदगीअ जो आदी आहियां। मां पुरजोश थी वियुसि। एतिरो अरसो हिन ख़ानकाह में कमु करण खां पोइ मूं लाइ उहो सम्झणु को मसइलो न हो। हू सिर्फ़ु हिकु आम महिमान न हो। ॿुधाए दरवेश, तो जहिड़े माण्हू खे कहिड़ी शइ बगदाद आंदो आहे? मूं पुछियो। मां संदसि जवाब जो मुश्ताक़ हुउसि, पर गैर मामूली तौरु ख़ौफ़ज़दा पिणु हुउसि। ईला नॉर्थ एम्पटन 20 मई सन 2008 ईस्वी। बाख फुटण ताईं ईला जे ख्वाब में झुमरियूं पाईंदड़ दरवेश ईंदा रहिया। उन राति संदसि वर घर वापसि न आयो हो। हूअ मुसविदे ते मथो रखी सुतल हुई। हिन मिटी सां लटियल कपिड़नि वारनि सिपाहियुनि खे सिराए में मानी खाईंदे ॾिठो। संदन प्लेटूं मज़ेदार ऐं मिठनि खाधनि सां भरियल हुयूं। पोइ हुन पाण खे ॾिठो। कंहिं अणॼातल मुल्क जी भरी बाज़ार में हूअ कंहिंखे ॻोल्हे रही हुई। संदसि चौगिर्द माण्हुनि जी हरकत एतिरी मधम हुई जो खेसि ईअं लॻो ॼण सभु कंहिं ॿुधण में न ईंदड़ मौसीक़ी ते रक़्स करे रहिया आहिनि। हिन हिकु वॾनि मुछुनि वारे थुल्हे माण्हू खे रोके खांसि कुझु पुछियो। उहो सुवालु यादि न करे सघी। उन माण्हू हिन ॾांहुं ख़ाली नज़रुनि सां ॾिठो ऐं हलियो वियो। हिन केतिरनि वाटणुनि ऐं दुकानदारनि सां ॻाल्हाइण जी कोशिशि कई, पर कंहिं बि वरंदी न ॾिनसि। पहिरीं त हिन सोचियो त शायदि उन्हनि जी ॿोली न अचण जे करे हू संदसि सवाल न पिया सम्झनि। पोइ हिन पंहिंजे हथ पंहिंजे वात ते रखियो ऐं ख़ौफ़ हरास में महसूसु कयईं त संदसि ज़बान कटिजी चुकी हुई। वधंदड़ परेशानीअ सां उहा आरसी ॻोल्हण लॻी
त जीअं अक्स ॾिसी उहो मालूम करे त छा उहा अञा साॻी हुई, पर बाज़ार में का आरसी न हुई। हिन रोअणु शुरू कयो ऐं हिकु भवाइते आवाज़ ते उथी पई। खेसि अञा बि ॼाण न हुई त वटसि ज़बान हुई या न। जॾहिं ईला अखियूं खोलियूं त पोएं दरवाज़े खे स्प्रिट ज़ोर ज़ोर सां खुरड़े रहियो हो। शायदि पोर्च में को जानवर अची वियो हो, जंहिंखे ॾिसी कुतो छितो थी पियो हो। जानवरनि जे आवाज़नि खेसि परेशान करे छॾियो हो। संदसि ज़हन में पोएं साल जी यादि अञा ताज़ी हुई। कुते मां उहा गलीज़ धप कढण में ईला खे हफ़्ता लॻी विया हुआ ऐं पोइ बि हुनखे ईला टमाटनि जी रस जे टब में वींजारियो हो। ईला घड़ियाल ते नज़र विधी। 2:45 थी रहिया हुआ। डेविड अञा कोन आयो हो ऐं शायदि खेसि अचिणो बि न हो। जेनियट संदसि ॻाल्हि जो को जवाबु न ॾिनो हो ऐं संदसि मनफ़ी ज़हनी हालत में ईला खे गुमान हो त उहा कॾहिं बि जवाबु न ॾींदी। मुड़ुस ऐं धीअ जे छॾण वारे ख़ौफ़ जे ग़लबे मां निकिरण ख़ातिर हुन फ्रिज खोली ऐं 2-3 मिंट ॾिसण लॻी। संदसि दिलि चेरी वनीला आइसक्रीम खाइण ते चयो, पर वज़न वधी वञण जे ख़ौफ़ खेसि वकोड़े विधो। उहो पोइते थी ऐं फ्रिज जो दरवाज़ो ज़ोर सां बंदि कयईं। उन खां पोइ ईला शरबत जी बोतल खोली पंहिंजे लाइ कुझु शरबत ओतियो। उहो फ़रहत बख़्श जाम हो, जंहिंजी मिठी कुड़ाण खेसि पसंदि हुई। जॾहिं हू ॿियो गिलास ओते रही हुई, तॾहिं खेसि अहसासु थियो त उहो शायदि डेविड जे क़ीमती शराबनि मां हिकु हो। उहो एतिरी थकियल हुई जो वधीक नथी पढ़ी सघी। उन करे हिन ईमेल चेक करण जो सोचियो। 1/2 दर्जन खां वधीक ईमेल्स मशल तरफ़ां आयल हुयूं, जंहिंमें हिन मुसविदे जे बारे में पुछा गुछा कई हुई। हिकु ईमेल अज़ीज़ ज़ैद ज़हारा तरफ़ां बि हुई। प्यारी ईला, गवाटमाला जे हिकु ॻोठ मोमोस्टेनेज में मूंखे तव्हांजो पैगाम मिलियो। हीउ उन्हनि जॻहनि मां हिकु आहे जिते बि अञा बि माया तहज़ीब मज़हब जे कैलेंडर खे मञियो वेंदो आहे। मुंहिंजे हॉस्टल जे ॿिए पासे खां हिकु मुरादनि वारो वणु आहे जंहिं ते सवे क़िस्म जूं इगड़ियूं विढ़ियल आहिनि। माण्हू उन वण खे टुटल दिलि वारो वणु चवंदा आहिनि। ॾुखियल माण्हुनि पने ते पंहिंजो नालो लिखी उनखे वण जे शाख़ुनि सां ॿधंदा आहिनि ऐं पंहिंजे दर्द जी छुटकारे जी दुआ कंदा आहिनि। उमीद थो करियां त तव्हां उनखे गैर ज़रूरी हुजत न सम्झंदा, पर तव्हांजी ईमेल पढ़ी मां उन वण ॾांहुं वियुसि ऐं दुआ कयमि त तव्हां ऐं तव्हांजी धीअ जल्दी उन ग़लतफ़हमी खे दूरि कयो। मुहबत जी हिकु ज़रे खे बि नाहे विञायो वेंदो, छो त रोमी चयो आहे त मुहबत आबे हयात आहे। पंहिंजी ज़ाती ज़िंदगीअ में जंहिं शइ मुंहिंजी मदद कई उहा हीअ आहे, जेकॾहिं मां उन्हनि खे बदिलाए नथो सघां त पंहिंजे आस पास वारनि माण्हुनि जी ज़िंदगीअनि में मुदाख़िलत करणु ऐं उन्हनि लाइ परेशान थियणु बंदि करियां। छा मां तव्हांखे बेजा मुदाख़िलत ऐं सख़्तु थियण जे बजाए हथियार फिटा करण जो मशवरो ॾेई सघां थो? कुझु माण्हू हथियार फिटा करण ऐं कमज़ोरी खे हिकु सम्झण जी ग़लती कंदा आहिनि, जॾहिं त ईअं नाहे। ताबेदारी सां काइनात जे उसूलनि समेत उन्हनि ॻाल्हियुनि खे क़बूल करण जो हिकु तरीक़ो आहे जिन खे असां बदिलाए या सम्झी नथा सघूं। माया कैलेंडर मुताबिक़ अॼु मुबारक ॾींहुं आहे। इंसान ज़ात खे नओं शऊर ॾींदे हिकु वॾो आसमानी ॿुहीड़ो पंहिंजे रस्ते में आहे। सिज लहण ऐं ॾींहुं ख़तमु थियण खां अॻु तव्हां ॾांहुं ही ईमेल जल्दी मोकिलण जी ज़रूरत आहे। छाल मुहबत तव्हांखे उते ऐं तॾहिं पंहिंजे घेरे में वठे जितां ऐं जॾहिं तव्हांखे उन जी घटि में घटि उमेद हुजे। नेक तमन्नाउनि सां अज़ीज़। ईला लैपटॉप बंदि करे उन अहसास खे महसूसु करणु लॻी त दुनिया जे कंहिं ॾूरांहें खिते में को अजनबी इन जी ख़ुशहाली लाइ दुआ करे रहियो आहे। अखियूं पूरे वण ते ॿधल इगड़ीअ में पंहिंजे नाले खे मुरादनि वारे वण ते कंहिं लॻड़ जीअं हवा में ख़ुशि ऐं आज़ादु उॾामंदे तसवुरु कयईं। कुझु मिंटनि खां पोइ उहा घर जे पोएं हिसे में निकिरी वई ऐं थधिड़ी हीर खे पंहिंजे अंदरि ओतणु लॻी। स्प्रिट अची संदसि भर में बीठो। हू मुसलसिल बेचैनीअ में हवा खे सिंघी रहियो हो। कुते जूं अखियूं पहिरियों नंढड़ियूं ऐं पोइ वॾियूं थी ख़बरदार थी वयूं ऐं कन ईअं खड़ा थी वियसि ॼण
उन परे खां का भवाइती शइ ॾिठी हुजे। ईला ऐं संदसि कुतो बहार जे उन आख़िरी चंड हेठि हिक ॿिए जे भरिसां बीह ॻूढ़े ऐं वसी ऊंधाई में घूरे रहिया हुआ। साॻी तरह ऊंधाई में नज़र ईंदड़ ऐं नामालूम शयुनि खां ॾिनल। सेखड़ाट, बगदाद, अप्रैल सन 1242 ईस्वी। बाइज़त तरीक़े सां काज़ी साहब खे दरवाज़े ते छॾे जल्दी अची वॾे कमरे मां मेरा थांव खणणु आयुसि। बाबा ज़मान ऐं उन सैलानी दरवेश खे जीअं जो तीअं ॾिसी दंग रहिजी वियुसि। ॿिन्ही मां हिकु बि को लफ़्ज़ न पिए ॻाल्हायो। मूं खेनि टेडी अख सां ॾिठो ऐं हैरान थी वियुसि त छा कोई बिना कुझु चवण जे बि ॻाल्हाए सघे थो। मूं आहिस्ते आहिस्ते कमु पिए कयो त जीअं उते घणी देरि बीह सघां। गदा सही करणु, कमिरो साफ़ करणु ऐं कालीन तां भोर खणण जे बहाने उते बीठो रहियुसि। पर जॾहिं सभु बहाना ख़तमु थी विया त मां ॿाहिरि निकिरी आयुसि। बौरची खाने तां बेदिली सां आयुसि। जीअं राधे मूंखे ॾिठो, हुक्मनि जी बरसाति करे छॾियईं। तख़्तो साफ़ कर, फर्श ॿुहार, थांव धो, चुल्हो मल ऐं भितियूं साफ़ कर। ऐं इहे सभु कम करे वठी त छिड़क जी जाच लहण न विसारजांइ। 6 महीना अॻु जॾहिं खां मां हिन ख़ानकाह में आयो आहियां, तॾहिं खां ई राधो मुंहिंजे मथे ते सवार थी हुकुम हलाईंदो आहे। ॾियाड़ी मूंखां जानवर वांगुरु कमु कराईंदो आहे ऐं उन अज़ियतनाक कम खे मुंहिंजी रूहानी सिख्या कोठींदो आहे। ॼण सणभा थांव धोइण बि का रूहानी सिख्या हूंदी। घटि ॻाल्हाईंदड़ उन राधे जो हिकु पसंदीदा जुमिलो हो, सफ़ाई इबादत आहे, इबादत सफ़ाई आहे। जेकॾहिं ईअं हुजे हा त बगदाद जूं सभई औरतूं रूहानी उस्ताद हुजनि हा। हिक भेरे मूं इहा ॻाल्हि चवण जी हिमत कई। उन मूंखे ॾोई उछले हईं ऐं रड़ करे चयाईं, अहिड़े क़िस्म जी गुफ़्तगू तोखे किथां जो न छॾींदी पुट। जेकॾहिं दरवेश थियणु चाहीं थो त हिन काठ जी ॾोही जियां ख़ामोश रहणु सिख। हिकु सेखड़ाट में सरकिशी सुठी ख़ुसलत नाहे। घटि ॻाल्हाईंदे जल्द कामिल थींदे। मां राधे खां नफ़रत पियो करियां, पर उन खां वधीक मां खेसि डिॼंदो हुउसि। मूं कॾहिं बि हुन जी नाफ़रमानी न कई हुई, उन शाम ताईं त न। जीअं ई राधे पुठी ॾिनी, मां बौरची खाने मां खिसकी आयुसि ऐं वॾे कमरे जे दरवाज़े वटि आहिस्ते आहिस्ते आयुसि। मां उन सैलानी दरवेश जे बारे में वधि खां वधि ॼाण लाइ सिकी रहियो हुउसि। हू केरु हो, हिते छा करे रहियो हो? हू ख़ानकाह जे ॿियनि दरवेशनि वांगुरु न हो। भली हू अदब मां कंधु झुकाए, पोइ बि संदसि अखियूं गज़बनाक ऐं सरकिश हुयूं। मंझसि कुझु गैर मामूली ऐं मुबहम हो, जेको घणो करे ड्रॼाड़ींदड़ हो। मूं दरवाज़े जे ॾार मंझां अंदरि ॾिठो। पहिरीं त कुझु नज़र न आयो। पोइ मूं अखि खे अहिड़ी जॻह ते जमायो जो कमरे जी हल्की ऊंधाई में संदन चहिरा नज़र अचण लॻा। मूं उस्ताद खे पुछंदे ॿुधो, मूंखे ॿुधाए शम्स तब्रेज़, तो जहिड़े माण्हू खे कहिड़ी ॻाल्हि हिते आंदो आहे? छा तूं उन जॻह खे ख्वाब में ॾिठो? दरवेश पंहिंजो कंधु नहकर में धूणियो। न, उहो ख्वाब न हो जंहिं मूंखे हिते आंदो। उहो हिकु इल्हाम हो। मूं कॾहिं ख्वाब न आहिनि ॾिठा। हर कोई ख्वाब ॾिसंदो आहे, बसि ईअं हूंदो आहे जो कंहिंखे यादि न रहंदा आहिनि, पर उनजो मतिलबु उहो न आहे त तूं ख्वाब न ॾिसंदो हूंदे। बाबा ज़मान नरमीअ सां चयो। पर मां नया ॾिसंदो, दरवेश ज़ोर भरींदे चयो। उहो उन सौदे जो हिकु हिसो आहे जेको मूं ख़ुदा सां कयो हो। ॾिसो, जॾहिं मां नंढो हुउसि, मूं फ़रिश्ता ॾिठा ऐं मूं ते काइनात जा ॻुझ अयां कया विया। जॾहिं इहा ॻाल्हि पंहिंजे वालिदेन खे ॿुधायमि, उहे ख़ुशि न थिया ऐं मूंखे चयऊं त ख्वाब ॾिसणु बंदि करियां। जॾहिं इहा ॻाल्हि संगतियुनि सां वंडियमि त चयऊं मां सौदा ई आहियां। उस्तादनि सां बि ॻाल्हाइण जी कोशिशि कयमि, पर उन्हनि जो जवाब बि साॻियो हो। आख़िरकार मूं उहो सम्झी वरितो त जॾहिं माण्हू का गैर मामूली ॻाल्हि ॿुधनि था, उहे उनखे ख्वाब सम्झनि था। मूं उन लफ़्ज़ ऐं उन सां जुड़ियल ॻाल्हियुनि खे नापसंदि करणु शुरू कयो। उहो ॿुधी दरवेश ईअं माठ कई ॼण हिन ओचितो को आवाज़ ॿुधो हुजे। पोइ हिकु अजीब ॻाल्हि थी। हू उथियो, सिधो थियो ऐं आहिस्ते आहिस्ते मुंहिंजी तरफ़ ॾिसंदो ख़बरदारी सां दरवाज़े वटि आयो। ईअं ॼण खेसि ख़बर हुजे त मां संदन जासूसी पियो करियां। ईअं थी लॻो ॼण हू काठ जे दरवाज़े मंझां बि ॾिसी थी सघियो। मुंहिंजी दिलि के मस्त जियां झूमी रही हुई। मूं वापसि
बोरची खाने ॾांहुं भॼण थी चाहियो, पर अलाए छो मुंहिंजूं ॿाहूं, ॼंघूं ऐं पूरो जिस्म उते ॼमी वियो। दरवाज़े जे परियां शम्स तब्रेज़ जूं गहरियूं कारियूं अखियूं मूं ते ई खुतल हुयूं, एतिरियूं भवाइतियूं जेतिरो उन वक़्तु मां हुउसि। मूं पंहिंजे जिस्म मंझि जझे मिक़दार में तवानाई ड्रोड़ंदे महसूसु कई। दरवाज़े वटि पहुची इन दरवाज़े जे कड़े ते हथु रखियो। जंहिं वक़्तु मूंखे लॻो त हू दरवाज़ो खोले बसि मूंखे पकिड़ण वारो आहे, उन वक़्तु हू रुकियो। वेझो हुजण जे करे मां संदसि मुंहुं न ॾिसी सघियुसि, उन करे मूंखे अंदाज़ो कोन्हे त कहिड़ी ॻाल्हि जे करे हिन पंहिंजो फ़ैसिलो मटायो। असां उन डिघी नाक़ाबिले बर्दाश्त लम्हे जे ख़तमु थियण जो इंतज़ारु कयोसीं। पोइ हू पोइते मुड़ियो। जीअं ई हू पोइते मिड़ियो, हिन पंहिंजी कहाणी शुरू कई। जॾहिं मां थोरो वॾो थियुसि, मूं ख़ुदा खे चयो हो त मूंखां उहे ख़्वाब ॾिसण वारी सलाहियत फुरे वठे त जीअं मां हर वक़्तु हिन खे पंहिंजे साम्हूं पसां। मूं ॼातो थी मां ख़्वाब न लही रहियो हुउसि, हू राज़ी थियो, उन्हनि खे फुरे वरितो, उन करे मूं कॾहिं ख़्वाब न ॾिठो। हाणे शम्स तब्रेज़ दरीअ जे भरिसां वञी बीठो। मदस रोशनीअ जी बरसाति पइजी रही हुई ऐं ॻाल्हाइण खां पहिरीं हिन उनखे उदासी मां ॾिठो। ख़ुदा मूंखे ख़्वाब ॾिसण जी सलाहियत वापसि वठी छॾी, पर उन जे एवज़ हुन मूंखे ॿियनि जे ख़्वाबनि जी ताबीर करण जी मंज़ूरी ॾेई छॾी। मां हिकु शारह आहियां। मूंखे लॻो बाबा ज़मान संदसि उन फज़ूल ॻाल्हि जो यकीन न कंदो ऐं खेसि धड़का ॾींदो जीअं हू हमेशह मूंखे ॾींदो आहे, पर उन जे बजाए उस्ताद एतिराम मां गंद धुणियो ऐं चयो, तूं हिकु गैर मामूली माण्हू थो लॻीं, ॿुधाए तो लाइ छा थो करे सघां मां नथो ॼाणा। असुल में मूंखे तव्हां खां इहा उमेद हुई त तव्हां मूंखे ॿुधाए सघो था। छा मतिलबु? उस्ताद ताजुब मां पुछो। तक़रीबन 40 सालनि खां मां हिकु सैलानी दरवेश आहियां। कुदरत जी कानून साज़ी खे परखण में माहिर आहियां, जॾहिं त मुआशिरे जी कानून साज़ी अञा मूं लाइ ओपरी आहे। ज़रूरत पवण ते मां कंहिं झंगली जानवर जियां विढ़ी सघां थो, पर ज़ाती तौरु मां कंहिंखे ॾुख नथो रसाए सघां। मां आसमान जी कहकशाहनि खे नाला ॾेई सघां थो, झंगलनि में वणनि खे सुञाणे सघां थो ऐं क़ादिरे मुतल्लिक़ पंहिंजी सूरत में जेके इंसान खलकिया आहिनि उन्हनि जा क़िस्म हिकु खुलियल किताब वांगुरु पढ़ी सघां थो। उस्ताद चिमनी ॿारण लॻो, तेसीं ताईं शम्स साही पटी, पोइ ॻाल्हि जारी रखियईं। असूलनि मां हिकु असूल चवे थो, तव्हां ख़ुदा खे काइनात जी हर शइ मंझां परखे सघो था, छो त ख़ुदा मस्जिद, साइनागॉग ऐं गिरजा ताईं महदूद न आहे। पर जेकॾहिं अञा बि अमीं ॼाण था चाहियो त संदसि घर आहे किथे, त खेसि ॻोल्हण लाइ सिर्फ़ु हिकु जॻह आहे, सचे आशिक़ जी दिलि। अहिड़ो को माण्हू कोन्हे जेको खेसि पसण खां पोइ जीअरो रही सघियो हुजे। साॻी तरह अहिड़ो बि को माण्हू कोन्हे जेकॾहिं खेसि पसण खां पोइ मरी वियो हुजे। जंहिं खेसि ॻोल्हे लधो सो हमेशह हमेशह लाइ साणसि गॾु थी वियो। उन फड़फड़ कंदड़ नूर में शम्स तब्रेज़ वधीक कदावर लॻी रहियो हो। संदसि बेतरतीब वार कुल्हनि ते किरियल हुआ, पर ॼाण तेसीं ताईं उन पुराणे गुलदान जे तरे में वेठल खारे पाणी जीअं आहे, जेसीं ताईं कंहिं ॿिए हंधि रवां नथी थिए। सालनि खां मूं पंहिंजे अंदरि गत थियल ॼाण वंडण लाइ हिकु साथी जी दुआ कई। आख़िरकार समरकंद में मूंखे हिकु ॾेखारी आई, जंहिंमें मूंखे ॿुधायो वियो त पंहिंजे मक़सदु हासिलु करण लाइ बगदाद अचणु घुरिजे। मां सम्झां थो त तव्हां मुंहिंजे साथी जो नालो ऐं पतो ॼाणो था। जेकॾहिं हींअर न त पोइ बाद में मूंखे ॿुधाईंदा। ॿाहिरि राति थी चुकी हुई ऐं खुलियल दरी मां चंड जी चांड्रोकी झातियूं पाए रही हुई। मूंखे अंदाज़ो थियो त ॾाढी देरि थी चुकी हुई। राधो मूंखे ॻोल्हींदो हूंदो। मूंखे का परवाह न हुई। पहिरियों दफ़ो असूल टोड़ींदे मज़ो आयो हो। मूंखे न आहे ख़बर तूं मूंखां कहिड़ा जवाब ॼाणणु चाहीं थो, पर जेकॾहिं मां का मालूमात ज़ाहिर करण जो ज़रियो आहियां त ज़रूरु उहा पंहिंजे वक़्त मुताबिक़ थींदी। तेसीं ताईं तूं असां वटि असांजो महिमान थी रही सघें थो, उस्ताद चयो। उहो ॿुधी दरवेश एतिराम मंझां झुकी बाबा ज़मान जो हथु चुमियो। उन वक़्तु बाबा ज़मान खांसि उहो अजीब सवाल पुछियो, तो चयो त तूं पंहिंजी समूरी ॼाण ॿिए कंहिं शख़्स ॾांहुं मुंतक़िल करण लाइ तयारु आहीं। तूं पंहिंजे हथ में झलियल हक़ खे कंहिं हीरे वांगुरु झले कंहिं ख़ासि माण्हू खे पेश करणु थो चाहीं, पर रूहानियत लाइ कंहिंजो क़ल्ब खोलणु
इंसान ज़ात लाइ सोलो कमु न आहे। तूं ख़ुदा खां फ़रिश्तनि वारो कमु तलबे रहियो आहीं, उन जे बदिले में तूं छा ॾींदे? जेसीं मां जीअरो रहंदुसि तेसीं दरवेश जो जवाबु न विसारींदुसि। हिकु बिरवूं मथे कंदे हुन चयो, मां पंहिंजो सिर ॾियण लाइ तयारु आहियां। पंहिंजे जिस्म में ॾकिणी महसूसु कंदे मां बेहदि डिॼी वियुसि। जॾहिं ॾार में ॿीहर निहारियमि, ॾिठुमि त उस्ताद पिणु उन जवाब ते दंग हो। अॼु लाइ इहो काफ़ी आहे। तूं थकल हूंदे मां सेखड़ाट खे सॾियां थो, हू तोखे तुंहिंजो बिस्तर ॾेखारींदो ऐं खीर जो गिलास ॾींदो। बाबा ज़मान थधो साह खणी चयो। हाणे शम्स तब्रेज़ दरवाज़े ॾांहुं कंधु वरायो। मां त गोॾनि भर किरण वारो हुउसि, छो त हू वरी मूं ॾांहुं ॾिसी रहियो हो। उन खां अलावा हू मुंहिंजे अंदरि लिकियल उन्हनि राज़नि खे पढ़ी रहियो हो जेके मूंखां बि ॻुझा हुआ। शायदि खेसि कारे जादू जो इल्मु हो, या हुन हारूत ऐं मारूत फ़रिश्ता जिन खां बचण जी तलक़ीन असांखे क़ुर में कई वई आहे उन्हनि खां सिखिया वरितल हुई, या त हू एजाज़ी लियाक़त सां भरपूर हो जंहिंजे करे हू दरवाज़नि ऐं दरियुनि मां बि ॾिसी थी सघियो। हर तरह मूंखे ड्रेजारियो वियो। सेखड़ाट खे सॾण जी ज़रूरत न आहे। मूंखे लॻे थो हू किथे असांजे भरिसां ई आहे ऐं असांखे ॿुधी वरितो अथई। दरवेश ॻरे आवाज़ में चयो। मूं एतिरो वॾो साहु खयो जेको मुर्दनि खे क़बर मां उथारे थी सघियो। हिरास वचां मूं बाग़ीचे में टपो ॾिनो ऐं ऊंदहि में पनाह वरिती, पर उते बि हिकु नाख़ुशगवार हैरानगी मुंहिंजे इंतज़ार में हुई। त तूं उते आहीं बदमाश, तूं वॾी मुसीबत में आहीं पुट, वॾी मुसीबत में, राधे रड़ करे चयो ऐं मूं ॾांहुं वधियो। संदसि हथ में ॿोहारो हो। ॿोहारे खां बचण लाइ मूं पासे ते टपो ॾिनो। हेॾां अचु, न त मां तुंहिंजूं टंगूं भञी छॾींदुसि, राधे सहकंदे रड़ कई। पर मां न वयुसि। उन जे बजाए बाग़ीचे मां तीर वांगुरु निकिरी वियुसि। शम्स तब्रेज़ जो मुंहुं मुंहिंजी अखियुनि अॻियां चमकी रहियो हो ऐं मां तूफ़ानी हवा सां गॾु ख़ानकाह खां ॿाहिरि वेंदड़ रस्ते ते भॼी रहियो हुउसि। पोइ उन खां बि परे निकिरी आयुसि। मुंहिंजी दिलि धड़की रही हुई, निड़ी सुकी ठूट थी वई हुई, पर मां बीह न थी सघियुसि। एसी ताईं भॼंदो रहियुसि जेसीं ताईं टंगुनि भॼण खां जवाबु न ॾेई छॾियो।